साहिब बाबा, हरिशरण राम साहिब बाबा, नारायण दास साहिब बाबा, आनंद राम साहिब बाबा, भगत राम साहिब की जय। बोलो श्री गजानंद भगवान की जय। सरस्वती मैया की जय। जगदम्बे मैया की जय। श्री गौरी शंकर भगवान की जय। श्री सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान जी महाराज की जय। श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। श्री वरुण देव महाराज की जय। श्री गुरु नानक देव महाराज की जय। श्री गुरु ग्रंथ साहब महाराज की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। भगवान वेद व्यास महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। श्री तुलसी माता की जय। श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव की जय। ओम सर्व संत भक्त महात्माओं, पवित्र स्थानों, सर्व तीर्थों, माता पिता गुरु जन की जय। भक्त उनके भगवान की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। लाल कयो झूलेलाल। गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजानन, द्विमातुरश्च हिरण्यकदन्तो गणाधिप, विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मजः। ओम नमो शारदा मातृ विद्या प्रदेनी, करो मेध मेधा यथा कंत्रवेणी, करो नष्ट मोहाद शांत्याद दीजे, हरो आपकारी हृदय धाम कीजिए। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरे, महामोहतम पुंज जासु वचन रवि करनिकर। जी सो चंदा उगवे सूरज चढ़े हजार, एति चानन होंदिया गुर बिन घोर अंधार। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा, कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी, कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुख शमनः तम नमामि हरिं परम। हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपे, इनके पद वंदन की नाशे विघ्न अनेक। जय जय राधे श्याम, 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 जय जय राधे श्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता,
सर्वाद्या रम्या रमा अशेष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मणी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहि भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। जय जय राधे श्याम श्याम, जय जय राधे 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 श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। श्री कार्तिक महोत्सव की जय। आज के आनंद की जय। जय श्री कृष्ण। सतभामा प्रति हरि कहे सुनो कथा मन लाए। धर्मदत्त प्रति कहते हैं शील सुशील सुनाए। सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व सर्व संतन की जय। गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा। पूरन कृपाल। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज माता सत्यभामा की ये कथा बुधाए रहे कि आई कथा श्री नारद जी पृथु महाराज के बुधाए रहे। ऐ सात संगत जी कथा में जेको वर्णन आ धर्मदत्त ब्राह्मण की शील सुशील जय विजय चार पार्षद यह कथा बुधाए रहे। अक्ति श्रवण कर। जय श्री कृष्ण। राजे द्विज प्रण दृढ़ कियो गयो बरख तब बीते। दरस करो भगवान का यह बसियो उन चीते। हरे राम हे हरि। सात संगत जी कल तां कथा श्रवण कई कि सुंदर मंदिर में राजा सोन जा गुल चाढ़िया। पोयों अची करे महात्मा विशनदास राजा चोल जे सोन जे गुलनि खे ढके छॾियो। ॿिन्हिनि में परस्पर वाद विवाद थियो। विवाद वधियो। आख़िर चुनौतीअ में शर्त लॻी कि ॾिसूं केरु भॻवान जो पहिरियों दर्शन थो करे। ॾाढी सुंदर इहो निश्चय जेको थियो। हाणे ॿई पंहिंजे पंहिंजे अनुसार साधन भक्तीअ में लॻी विया। राजा यज्ञ तो करे कराए दान तो करे करोड़नि ब्राह्मणनि खे गायूं दान तो करे अन्न धन दान खजाना खोले छॾिया अथई। अठई पहर वेठो आहे प्रयास करण में प्रभु दर्शन जो। हेॾे विशनदास महाराज गरीब ब्राह्मण कुछ भी कोन्हे उन्हनि वटि। उहे छा था कनि भक्ति करे रहनि एकादशी करे रहनि कीर्तन करे रहनि नचनि था ॻाइनि था प्रार्थना था कनि भगवान खे रिझाइनि था। प्रभु कृपा कर। ईअं कंदे कंदे हिकु साल गुज़री वियो। चओ हरे राम। आयो कार्तक मास जब द्विजया प्रण हृद कीन। दोय दिवस उपवास कर एक दिन भोजन लीन। कार्तिक जो महीनो आयो तॾहिं गरीब विशनदास महाराज प्रण कयो। कहिड़ो कि कार्तिक तो वैसे ही भक्तीअ जो उपवास जो महीनो आहे त मां 2 ॾींहं भोजन नथो कयां ऐं 3 ॾींहं भोजन कंदुमि। उहो बि हिकु समय या 2 समय तॾहिं 3 टाइम न खाईंदा। चओ हरे राम। 2 ॾींहं उपवास रखंदुमि हिकु समय भोजन कंदुमि ऐं भजन निरंतर कंदुमि। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ब्रह्म मुहूर्त द्विज उठ जावे मंजन सलिता मों कर आवे। ब्रह्म मुहूर्त में महात्मा उथी वञे ऐं नदीअ में वञी करे स्नान करे हर हर गंगे हरे यमुने हे सरस्वती नर्मदे कावेरी। त्रैविध संध्या साधे सोई 8 जाम सिमरन में होई। 3 टाइम संध्या कंदो हो गायत्री सिमरन कंदो हो ध्यान कंदो हो भजन कीर्तन नितनेम पूरो कंदो हो। उन ते ठाकुर द्वारे जावे
मंजन करावे तिलक चढ़ावे। एतिरे ते रुके न, वरी ठाकुर द्वारे बि वञे मंदिर में, भगवान खे स्नान कराए तिलक लगाए। तुलसी दल और कुसुम चढ़ाई, नाचे गावे प्रभह रिझाई। भगवान जे चरणन में तुलसी दल अर्पण करे, गुल चढ़ाए, वरी मोहनी मूरत सोहनी सूरत भगवान जे ॾिसी वरी भगवान जे साम्हूं नचण लगे, गाए। नचण जो मतलब कि मां तव्हांखे रिझायां तो प्रभु, कृपा कयो, मां तव्हांजे लाइ नची रहियो आहियां, मूंखे दर्शन ॾियो। हरे कृष्ण। कथा श्रवण नित जावे सोई, जामु चतुर्थे करे रसोई। प्रथम प्रभ को भोग लगावे, ता पाछे वह भोजन पावे। वरी भगवान जी कथा जो आनंद वठे, कथा श्रवण करे पढ़े। 4-4 पहर ईअं सॼो ॾींहुं राति गुजारे छॾे। अति जेॾीमहिल असहनीय बुख लॻे त भोजन पचाए, लेकिन पहिरियों पाण न खाए, पहिरियों भगवान खे भोग लॻाए। एक दिवस द्विज के मन होई, हरि मंदर मह करी रसोई। आँखी मीच भोग तब राख्यो, भुंचो प्रभु एही मुख भाख्यो। हरे राम। हिक ॾींहं जी ॻाल्हि आहे, साध संगत जी घणे प्रेम सां कीर्तन कंदे कंदे भोजन प्रसाद ठाहे करे ठाकुर जी जे साम्हूं थाली रखियईं, नेत्र बंदि कयईं ऐं मन में वीचार कयईं कि ठाकुर भोग लॻाए छॾियो, भगवान भोग लॻायो। जीअं असां कंदा आहियूं, कुझु बि रखंदा आहियूं भगवान जे साम्हूं, थोरी देरि रखी करे पोइ सोचींदा आहियूं कि भगवान भोग लॻाए छॾियो। चओ जय श्री कृष्ण। धार रूप हरि भोजन पायो, निरख्यो द्विज तब दृष्टि न आयो। भोजन अलप रह्यो कछु नाही, ब्राह्मण भूखा रहियो ताही। भगवान पंहिंजे भक्त खे हर क्षण ॾिसंदा रहंदा आहिनि, हर पल भगवान उन जे मन खे बि ॾिसंदा रहंदा आहिनि। अरे भक्त जी ॻाल्हि त छॾियो, भागवत में लिखियल आहे कि भगवान हर प्राणीअ जे हर संकल्प खे ॾिसंदा रहंदा आहिनि, हर प्राणी जे, हर मनुष्य जे हर वीचार खे पढ़ंदा रहंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अॼु प्रेम सां भाव सां जॾहिं भक्त विशनदास महाराज भोजन रखियो, भगवान त हर क्षण उन्हनि खे ॾिसी रहिया। अॼु कौतिकी भगवान कौतुक करण लॻा। भगवान अंतर ध्यान रूप सां ई, लिखियल रूप सां अॼु विशनदास महाराज जो भोजन प्रत्यक्ष खाधो, स्वीकार कयो। भोजन पूरो खणी आ, थोरो सो प्रसाद रूप में उन थालीअ में बाक़ी रहियो। 2 दिन द्विज उपवास कर, तृतीय भोजन कीन। भोग राखियो हरख चित, ततशिन भगवंत लीन। 2 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहं हिकु समय भोजन, उहो बि भगवान खाईयसि त कृपा ई त कयूं भगवान, हा न। तव्हां रखंदा आहियो त न चाहींदा आहियो छा भगवान खाए? चाहींदा आहियो न। रोज़ भगवान संत चवंदा आहिनि 3 टाइम खाइण लॻनि 2-4 फुल्का न, पोइ माण्हू भोग लॻाइण वारा घटिजी वेंदा। चओ जय श्री कृष्ण। हे त भगवान सूक्ष्म रूप में ग्रहण था कनि, पूरो माल असांखे रिटर्न मिली थो वञे त ठीकु आहे। ऐं भगवान कल्पना कयो रोज़ बढ़िया खाइनि, हा त पोइ भक्त ई खाराईंदा, भगवान खे भोग लॻाईंदा। चओ जय श्री कृष्ण। लेकिन हे त ग़रीब हो विशनदास महाराज, 2 ॾींहंनि खां पोइ हिकु समय हिकु ई बार भोजन पियो ठाहे ऐं भगवान स्वीकार पिया कनि, त वीचारो वरी भोजन न पियो ठाहे। वरी 2 ॾींहंनि जी जॻह ते 4 ॾींहं बुख थी वई, 5 ॾींहं वरी भोजन ठाहे, वरी भगवान स्वीकार कयो। चओ हरे राम। 7 दिवस यों बीत सिधाए, कछु भोजन ब्राह्मण नहीं पाए। 7 ॾींहंनि तक भगवान भक्त सां इहा आंख मिचौली खेॾंदा रहिया, अंतर ध्यान रूप सां भोजन पूरो स्वीकार था करे छॾनि। 7 ॾींहंनि में हिकु समय बि भोजन न कयो। विशनदास महाराज, उमिरि बि वॾी, वृद्ध आयु, ऐं भगवान जो भोग भगवान ही था स्वीकार कनि।
कहे विप्र अब भोजन करिए, हरि के आगे भोग न धरिए। 7 ॾींहंनि में कमजोरी अची वई, क्षीणता अची वई। हाणे वीचार हलण लॻा अंदरि, ठाकुर त पूरो भोजन खाई था वञनि, पूरो भोजन रखां भॻवान खे। न न, मूंखे बुख में कुझु थी न वञे। अॼु हीअं थो कयां, मां ठाकुर खे भोजन जो भोग ई नथो लॻायां। चओ हरे राम। हरे राम। बोलो सतगुरुदेव भगवान मन की जय। बाबा भगत राम साहिब की जय। भोग बिना भोजन न होई, सूतक सम है सकला सोई। वरी भीतर सत्संग जा वीचार आया। न न, अरे ठाकुर जी खे भोग लॻाए बिना बि कॾहिं भोजन थींदो आहे? उहो त सूतक आहे, अशुद्धता आहे, अपवित्रता आहे। भगवान खे भोग लॻाए बिना अरे जल जी बूंद बि न पीअण खपे। मत भूखा ऐसे मर जाऊं, अपने ऊपर लोक हसाऊं। अंतर्द्वंद तो हले। अंदरि असांजे चवंदा आहिनि न भाई, देवता बि रहंदा आहिनि ऐं तामसी वीचार बि रहंदा आहिनि। केॾी महिल तमो गुण हावी हूंदो आहे त सतो रजो गुण ढकियल हूंदो आहे। सतो गुण मथे हूंदो आहे त रजो तमो, रजो हुजे त सतो तमो। हिकु गुण हावी हूंदो आहे, रजो गुण तो अचे पियो। अरे बुख मरी वञा, कलंक लॻी वञे, कहिड़ो मतिलबु? वरी सतो गुण तो अचे। न न, ठाकुर जी खे भोग लॻाए बिना प्राण निकिरी वञनि, कुझु बि थी वञे, मां भोजन न खाईंदुमि। बाक़ी छाजी भक्ति, छाजो प्रेम? चओ जय श्री कृष्ण। वरी तो वीचार अचेसि, हलो ठीकु आहे, मान लो मां भॻवान खे भोग लॻायो, प्राण निकिरी विया, माण्हू छा चवंदा? मरी वियो भॻवान जे लाइ, भॻवान जे लाइ प्राण ॾेई छॾी, बुखूं कढी करे भॻवान कोन आयसि। अरे त भॻवान ते न कलंक लॻे, भॻवान जो नालो न ख़राब थिए। चओ हरे राम। कर विचार तब भोजन कीना, भोग विष्णु आगे धर दीना। न न न, कुछ भी थी वञे, करण कराइण हार त भॻवान आहिनि। मां भॻवान खे भोग लॻाए बिना भोजन न कंदुमि। आख़िर इन फ़ैसिले ते अडिग रहियो ऐं भोजन थाली पाए करे 7 ॾींहंनि खां पोइ हिकु गिरहो न खाधो आहे वीचारे। 7 ॾींहंनि खां पोइ अॼु भोजन प्रसाद ठाहे कापींदे कापींदे कमजोरीअ में क्षीणता निर्बल थियो, भॻवान जे साम्हूं थाली रखी। चओ हरे राम। अर्ध चक्ष मूंदे द्विज ताही, भुंचो विष्णु कयो मुख माही। विष्णु दास या विधि करी, ठाट हृदय महसाज। भोजन ले जावे कवन, ताको निरखो आज। हरे राम। लेकिन अज विष्णुदास महाराज भोजन जी थाली रखी भगवान जे साम्हूं, लेकिन अध अखियूं खोले रखी, अध अखियूं बंद की। छाजे करे? कि ॾिसां मां भोजन भगवान ई तो खाए या ॿियो कोई त नथो खणी वञे। भगवान खाइनि था, कीअं था खाइनि? प्रकट थी अदृश्य रूप में। अॼु मां ॾिसां त सही, भगवान त भक्त खे ॾिसनि ई था। या चालाकी ॾिसी भगवान खे बि खिल अची वई। चओ हरे राम। ब्राह्मण मन में एह विचारी, देखो आज पुरख है नारी। विचार करण लॻो, पुरुष आ नारी आ, केर आ? ॾिसां त सही मां, केर तो भोजन खाए? निरख विष्णु को हासी आई, तब दुर्बल तन रूप बनाई। अॼु भगवान भक्त सां खेल करे रहनि, भगवान खे ॾाढी खिल आई, आनंद आयो। भगवान चई ठीकु आहे, जाकी रही भावना जैसी। भगवान बि अॼु हिकिड़ो रूप बणायो। कहिड़ो रूप बणायो? दुर्बल, क्षीण, बिल्कुलु कमज़ोर इंसान जो। ईअं पियो लॻे कि अरे हिन जहिड़ो कमज़ोर लॻे थो अलाए घणनि ॾींहंनि खां भोजन न कयो अथई। रक्त मास कछ दीसै नाही, मुझते दीन पुरख यह आही। जो विष्णुदास महाराज उन खे ॾिठो त आंसू भरजी आया। अरे ही केॾो वीचारो गरीब, ही केॾो दुर्बल आहे। हिन जे शरीर में खून त नज़र ई नथो अचे, मांस त नज़र ई नथो अचे। ईअं थो लॻे बसि हॾियुनि जो पिंजरो आहे। अरे मुंहिंजो दुख त कुझु बि कोन्हे,
मुंहिंजी बुख त कुछ भी कोन्हे, हे त मूंखों वधीक दुखी आहे वीचारो, वधीक व्याकुल आहे, हे मूंखों वधीक वीचारो बुख ते आहे, लॻे थो कई ॾींहंनि खां भोजन न कयो आहे न। ऐसो दीन नित ले जावे, वॾे भाग मम एही अघावे। बुख मिटजी वई, पंहिंजो दुख बि मिटजी वियो, हाणे त्याग जा वीचार अची विया। पहिरियों पियो चए मरी न वञा मां, हाणे तो चए अहिड़ो ग़रीब दीन, अरे रोज भोजन खणी वञे, रोज मां भोजन हिते रखां, इहो खाई वञे, मुंहिंजे लाइ ॿियो छा खपे। अहिड़े इंसान खे भोजन तो मिले पियो। चवंदा आहिनि न पंहिंजो दुख पहाड़ जे समान लॻंदो आहे, लेकिन जेॾी महिल असां ॿिए जो दुख महान ॾिसंदा आहियूं त पोइ लॻंदो आहे अरे भॻवान त असां ते ॾाढी कृपा कई आहे, असांजो दुख त कुझु बि कोन्हे। चवंदा आहिनि न महात्मा गर्मीअ में वञनि पिया ऐं भगवान खे शिकायत पिया कनि, तुंहिंजो भजन कयूं, भक्ति कयूं, चप्पल तक तो न ॾिनी आहे, गर्मीअ में पेर सड़नि था। हाँ, तोखां कोई असां महल घुरियासीं, हिकु चप्पल वठण जा पैसा कोन्हनि, हा अॼु मां शिकायत थो कयां, त पोयों आवाज़ आई लकड़ीअ जी ठक 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 जी, ठक ठक। पोइ ते मुड़ी ॾिठई त हिकिड़ो कोई अचे थो, कोई महात्मा चए थो प्रभु तूं केॾो दयालु आहे, तुंहिंजा लख शुक्र आहिनि। उन इंसान खे ॿई पेर कोन हा, विकलांग हो, वैसाखी जे सहारे पियो अचे, तॾहिं मथो टेकियईं धरतीअ ते, शुक्र कयईं प्रभु ओहो मूंखे क्षमा कर, मां वाकई अज्ञानी आहियां, मूर्ख आहियां, हिकिड़ी चप्पल जे लाइ तोखे मां शिकायत पियो कयां, तूं मूंखे पेर त ॾिना आहिनि, अहिड़ा बि त ग़रीब आहिनि। ओहो प्रभु दया कर, क्षमा कर, मां तुंहिंजे शरण आहियां। शुक्रिया करण जा इहे तरीक़ा आहिनि। शुक्र हर इंसान खे करणु खपे। चओ हरे राम। इंसान बणियो यानी शुक्र थियो, 84 लख जोड़ियुनि मूं अलॻि करे छॾियो भॻवान, शुक्र त थियो। ही त कुझु न, कूर्मदास महाराज हूंदा, ॿई हथ बि न हूंदा, ॿई पेर बि न हूंदा, ॿई हथ ॿई पेर न, अहिड़ा बि तव्हां इंसान ॾिठा हूंदा। भक्त हुया ऐं चवंदा प्रभु तूं केॾो दयालु आहे, केॾो कृपालु आहे, तुंहिंजी केॾी करुणा आहे, केॾी दया आहे। माण्हू मज़ाक उॾाईंदा, तोखे ॾिनो छा आहे भॻवान? चवंदुमि भॻवान मूंखे अखियूं ॾिनियूं, मां रोज़ उन्हनि जो दर्शन कंदो आहियां। भॻवान मूंखे कन ॾिना आहिनि, मां उनजी कथा ॿुधंदो आहियां। भॻवान मूंखे रसना ॾिनी आहे, मां उन जा गीत ॻाईंदो आहियां। लंबी कथा आहे, आख़िर उनखे विठल भॻवान पंहिंजो मंदिर छॾे पाण डुक पाए ईंदा आहिनि, रस्ते में उनखे अची दर्शन ॾींदा आहिनि। बोलो भक्त वत्सल भगवान। अॼु विशनदास महाराज जे अंदरि प्रेम जाॻियो, त्याग जाॻियो, तितिक्षा जागी, भक्ति जागी। अरे मां पियो चवां भोग न लॻायां, अहिड़ो ग़रीब रोज खणी वञे, रोज। सकल समेट तबह उठ धायो, द्विज कौन रख त्रास जिय आयो। सकल समेट भोग तिह लीनो, जब घृत बिन तिह भोजन चीनो। लेवत ही सुभाग वह चलिया, जाके मस्तक पूरन कला। हरे राम। विशनदास महाराज हाणे साओ करे अखियूं बंदि करे छॾियूं, मथां मूंखे ॾिसी करे उनखे भउ न थिए, नेत्र बंदि करे छॾिया। भॻवान बि पूरो भोजन समेटियो, उगी छॾियो, बिल्कुलु दाल वाल जेको फुल्को हुयो कुझु न बचायो। ऐं भॻवान जीअं खणी करे हलण लॻा, अचानक विशनदास महाराज खे यादि आयो, अरे रोटीअ में घी त लॻायो कोन। पहिरियों कोई बि बिना घीअ जे भोजन न कंदा हुआ। चओ हरे राम। उनखे अशुभ मञियो वेंदो हो, सम्झो था, बिना घीअ जे अभूखो चवंदा हुआ उनखे। हो त तेल अची विया साध संगत जी, हाणे त डाइटिंग जे करे, वजन जे करे माण्हू तेल जी बूंद बि नथा लॻाइनि, लेकिन शुद्ध घी गऊ माता जो, उनजे बिना भोजन पवित्र न मञियो वेंदो। भले हिकु बूंद हणो, ॿ बूंद हणो, भले तेल बिल्कुलु न खाओ, पर घर में गऊ माता जो शुद्ध घी ज़रूरु रखो। भले महीनो हलायो, चओ जय श्री कृष्ण, उनजे बिना भोजन शुद्ध न थींदो आहे। गऊ माता जी शुद्ध घीअ जी बूंद ई लॻी वञे सॼे सब्जीअ में, अधु चम्मच विझी छॾियो, भले पाणीअ में ठाहियो। हिन महिल बि मारवाड़ी भोजन में, राजस्थानी में घीअ जी कटोरी अलॻि ॾींदा अथव। नामदेव महाराज भी भोग लगायो तो प्रभु रूखी तो न खाओ, थोड़ा घी तो लेते जाओ।
इहा प्रथा हूंदी। हाणे धीरे धीरे असां पश्चिमी वेस्टर्न तरीक़े सां था हलूं, पंहिंजी वैदिक असां रीति छॾे छॾी आहे। उन में केॾो स्वास्थ्य आहे, केॾा गुण आहिनि, केॾा राज, केॾा रहस्य आहिनि, केॾी कृपा आहे। इन करे घर में गौ माता जो शुद्ध घी रखो। चओ हरे राम। विशनदास महाराज जो मन करुणा में भरिजी वियो। करुणा चइबो आहे ॿिए जे दुख खे जेकी दया अचे उहा करुणा। ऐं पंहिंजे मथां जेकी थींदी आहे उहा दया थींदी आहे, उहा करुणा न थींदी आहे। ॿिए खे ॾिसी करे हृदय पिघले उनखे करुणा चइबो आहे। भगवान जो नालो तॾहिं दया सागर न करुणा सागर आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हिकु बार मां वरी निमाणी वेनती कयां, जीवन ते दया कयो, प्राणनि ते दया कयो। जेके बि आस पास तव्हांजे घर जे मकान जे दुकान जे आस पास जेके बि गौ माता आहिनि, ॿिया जीव आहिनि, कुता आहिनि, पशु पक्षी आहिनि, किविलिन खे बि थोरो पासे में किनारे में कुझु रखो। तव्हां जीवन ते दया कयो हो, सभिनि जा दाता असां ते दया कंदा। गाॾी हलाइण वारा ध्यानु ॾियो भाई, जेके बि गाॾी हलाइनि था, वरी निवेदन कयां मां, ख़ासि कर ॾिसी करे पहिरियों चेक करे पोइ गाॾी तव्हां स्टार्ट कयो। कोई जानबूझ करे न कंदो आहे, लेकिन ग़लती थी वेंदी आहे, हा न। सेवादारी बि वीचारा केतिरो कनि। चओ हरे राम। हर गाॾी हलाइण वारे खे ध्यानु रखणु खपे, थधि जे समय ते गुलड़ा हेठि अची वेही रहंदा आहिनि, कॾहिं कोई जीव हूंदा आहिनि। टू व्हीलर हलाइण में बि ध्यानु रखो। कई बार कतार हूंदी आहे किविलिन जी, असां ध्यानु ई न ॾींदा आहियूं। बढ़िया चश्मो पायां वठी स्पीड में हलाईंदा आहियूं। ॾिसी करे हलायो, तव्हांजे हथ में कई जीवन आहिनि। चओ हरे राम। त असां सावधानी रखूं। मन में भावना हूंदी आहे न त करनी पाण ई अची वेंदी आहे। मन में अगरि दया आहे, करुणा आहे, त कर्मनि में अची ई वेंदी उहा। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। ॿियो छा चइजे, असांखो ई ग़लती थी वई। हिकु बार 4, 6, 8 साल पहिरियों गाॾी बैक पिया कयूं, तॾहिं त हो बैक व्यू मिरर बि न हूंदा, इहो बैक स्क्रीन बि न हूंदी। पोइ हिते गाॾी कई त हिकिड़ो नंढो गुलड़ो वीचारो अची वियो कार जे हेठो। चओ जय श्री कृष्ण। त लापरवाही त आहे, ॾाढी पीड़ा थींदी आहे। ऐं ॿारनि जी माउ जेकी हूंदी, प्राणी, उहे बि दुखी थींदा आहिनि। उन ॾींहुं आनंद खां ग़लती थी वई। अरदास कयो उन जो बि कर्म क्षमा थिए। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। चवनि था विशनदास महाराज जो भोजन खणी भगवान ईअं था हलनि, अॼु जीअं रूप धारण कंदा आहिनि, जीअं भगवान चोरी करे था वञनि ऐं खणी करे ईअं था डुक पाइनि। केरु जाके मस्तक पूरन कला, जेके परिपूर्ण परमात्मा आहिनि। आहा, सर्वाधार आहिनि, सर्व कला समर्थ प्रभु, उहे भगवान अहिड़ी लीलाऊं भक्तनि सां करे रहिया आहिनि। चओ हरे राम। इन करे भक्त पागल थींदा आहिनि, इन करे भक्त दीवाना थींदा आहिनि। टिनी लोकनि जा सुख छॾे भगवान सां ई नातो जोड़ींदा आहिनि। हरे कृष्ण। देखो द्विज घृत नहीं लगायो, लेकर ताके पाछे धायो। विशनदास महाराज डुकण लगा, अरे हे गरीब वीचारो बिना घी जी रोटी खाईंदो, कहिड़ी ताक़त ईंदी उनखे। रुखा, हाँ ईअं अबूखा हे फुल्का खाईंदो, घी चुपड़ियल हुजे रोटी बल ईंदुसि। पहिरियों ई केॾो कमज़ोर आहे। कटोरी खई, पोयों डुकण लॻो, भाई भी ते भी घी त लॻायो न अथई। कहे शब्द हाकारे ताही, घृत बिन भोजन पावो नाही। ओ प्रभु जा प्यारा, घी जे बिना रोटी न खा, बल न ईंदे। हाकारा पियो ॾे, जोर जोर सां चिल्लाए पियो। पुन पुन प्रभु पीछे कौं देखे, पूरन भगत विप्र की पेखे। उन दुर्बल माण्हू केरु हुयो? भगवान हो। पोइ हिते मुड़ी करे ॾिठो, अञा डिॼी वियो। अरे रोटी जो मालिक थो अचे, मां रोटीअ जो चोर आहियां, रोटी खणी भॻो आहियां। अञा भगवान डुक पाइण लॻो तेज, ऐं मुड़ी मुड़ी करे
विषमदास भक्त जो चेहरो तो ॾिसे, आहा मुंहिंजे भक्त में केॾी करुणा आहे, केॾी आतुरता आहे, केॾी हिन जे अंदरि शुद्ध भावना आहे कि जेको भोजन 7 ॾींहंनि खां बुख ते वेठो आहे उनजो चुराए करे जेको भॼे थो, उनजे पोयां कटोरो खणी थो भॼे त मां हिनखे घी लॻाए ॾियां। अहिड़नि भक्तनि ते भॻवानु रिझंदा आहिनि। लय घृत द्विज मुख भाखे ताही, मेरा भय कछु की जय नाही। भगवान जो ई पिया अभिनय कनि, लीला पुरुषोत्तम त आहे नी, उन्हनि जहिड़ो कोई कलाकार आहे छा? विषमदास महाराज सब भुलिजी विया। अरे भव न कर प्यारा, भव न कर, मुंहिंजो भव न कर, मां कुझु न कंदुमि, मां त तुंहिंजी रोटीअ जे लाइ घी थो खणी अचां, हे ॾिसे घी लॻा है। रूखे भोजन बल न होई, लय घृत बैठ अघाय रसोई। अरे रुखी रोटीअ में कहिड़ी ताक़त ईंदे, घी लॻाए, घी चुपड़ी रोटी खा। निरख प्रीत तब वे प्रकी, हरख भयो भगवान। जावत आगे गिर पर्यो, दीनो घृत द्विज आन। भगवंत मूर्छा रूप दिखायो, विष्णु दास अति मन डर पायो। मेरे डर यह धर गिर परियो, चरण चाप वंदना करियो। ताका हित भगवंत जब चीना, हरख वे प्रकौ दर्शन दीना। हरे राम। हाणे पोयों पोयों डुकियो विषमदास महाराज, अॻिते अॻिते भगवान तेजीअ सां बिल्कुलु दौड़ लॻी रही आहे। भगवान विषमदास जी प्रीत चवनि था सतगुरु निरखी निरखी करे बलहार था वञनि। ये माता पंहिंजे नंढे नंढे ॿार जा क्रियाकलाप ॾिसंदी आहे न, वात्सल्य ॾिसी करे गदगद थींदी आहे। भगवान भी पंहिंजे भक्तनि जे हाव भाव खे ॾिसी करे गदगद थींदा आहिनि। उन सचिदानंद स्वरूप जेके टिनी लोकनि खे आनंद बांटींदा आहिनि, उन्हनि खे बि भक्तनि जे भक्तीअ में आनंद ईंदो आहे। चओ हरे राम। तॾहिं उन्हनि जो नालो आहे रोलंबी। भक्तनि जे पोयों डुकंदा आहिनि भक्तीअ रूपी अमृत पीअण जे लाइ। डुकी डुकी करे भगवान किरी पिया, बेहोश थी विया। विषमदास महाराज अञा दुखी थिया, अरे मुंहिंजे करे वीचारो रोटी चुराए भॻो, भव जे करे किरी पियो। हाणे रोअण लॻा ब्राह्मण, अची करे भगवान खे चवण लॻा अपराध क्षमा कर। उथ भाई, हथ लॻाए भगवान खे हिलाइनि था, घी खणी आया आहिनि। उथ तूं भोजन कर, मुंहिंजो भव न कर, प्यारा उथ। भगवान उन जी सभु इहा प्रेम भरी क्रिया ॾिसी रहे। चओ हरे राम। अचानक भगवान रही न सघिया, उन जो प्रेम ॾिसी करे साक्षात प्रकट थिया। बोलो वृंदावन बिहारी लाल, भक्त वत्सल भगवान। द्विज को प्रभु दर्शन दियो, चतुर्भुजा तव धारे। उन गरीब दीनहीन व्यक्ति में भगवान प्रकट थी करे शंख चक्र गदा पद्म धारण करे अद्भुत स्वरूप जेको देव दुर्लभ आहे। भगवान गीता में चवनि था अर्जुन, ये तो मां देवताउनि खे बि न ॾेखारींदो आहे, उन्हनि खे बि कभी कभार कोई अहिड़ी परिस्थिति हूंदी आहे त दर्शन ॾींदो आहे। उहो दर्शन भगवान विषमदास ब्राह्मण खे ॾेखारियो। शंख चक्र गदा पदम करे, और मुक्ता के हार। शंख चक्र गदा पद्म ऐं मुक्ता हार, मुक्ताउनि जो हार भगवान धारण कयो आहे। शीस मुकुट कन कुंडल जाके, पीतांबर तन सोहत वाके। भगवान जे मस्तक ते सुंदर मुकुट ऐं कननि में मकराकृतीअ जा सुंदर कुंडल ऐं शरीर ते पीतांबर बिजलीअ वांगुरु जेको चमकी रहियो आहे। ब्राह्मण जब हरि दर्शन पायो, कर दंडौत चरणन लपटायो। जो विषमदास महाराज भगवान जी जो दर्शन कयो, गदगद थियो। त्रिताप विनाशाय, जंहिंजे प्रणाम करण सां 3 दुख हली वेंदा आहिनि, 3 तरहनि जा चरणनि ते किरी पिया। विषमदास महाराज कृत कृत्य थिया। भगवंत द्विज पर हर खत भयो, ताको रूप आप ना दयो। ब्राह्मण हरि दोय लखे न जाही, विष्णु दास ऐसी गत पाई। ॾिसो भगवान राजी थिया त विषमदास महाराज खे गले सां लॻायो, ऐं जीअं गले सां लॻायो त विषमदास महाराज काथेन, भगवान काथेन,
पतो नथो पए ॿई चतुर्भुज थी विया भगवान पाण जहिड़ी सुंदर उन्हनि खे काया ॾिनी भगवान जो शरीर कहिड़ो आहे हाड मास हड्डी मज्जा जो न आहे भगवान जे शरीर खे चवंदा अथव चिन्मय छा चवंदा आहिनि चिन्मय जो अर्थ छा आहे वैदिक अर्थ आहे की जीअं भगवान जी आत्मा आहे तीअं शरीर आहे आत्मा जे लाइ छा आहे नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्यापु न शोष्यति मारुत आत्मा जी प्रकृति स्वभाव छा आहे पाणीअ में ॻरी नथी सघे आग में जली नथी सघे जंजीरनि में ॿधिजी नथी सघे तलवार सां कटजी नथी सघे त भगवान जी आत्मा ऐं शरीर हिकु ई आहे विशनदास जी आत्मा ऐं शरीर बि हिकु ई थियो भगवान जे भक्त खे शरीर जो बि त्याग न करणो पियो मृत्यु बि न आई ऐं ईअं ई भगवन देह धारे करे भगवान सां गॾु भी रहिया बोलो वृंदावन बिहारी आए विवान वैकुंठ ते चढ़ो वे प्रतिह माहे बेग चलियो पुर विष्ण के चोल निरखियो ताहे हरे राम विशनदास महाराज खे गॾु भगवान खयो गॾु पाण सां वठी करे हलिया हाणे होॾे बि त ध्यानु ॾियो राजा चोल ॾे जेको स्वाहा स्वाहा लॻाए वेठो आहे जंहिं कॉम्पिटिशन कई जंहिं शर्त हई उहो वीचारो अञा हवन थो करे यज्ञ थो करे ऐं भगवान बि करुणा निधान साओ करे उन तरफ़ों मथो उॾामण लॻा पंहिंजे भक्त खे वठी करे हिकु तरफ़ जय जयकार हिकु तरफ़ स्वाहा चओ हरे राम राजा चोल ॾिठो छाजी आवाज़ आहे शब्द विवान भयो जयकारा विष्णु दास श्री विष्णु उबारा कार्तक तुलसी का फल ऐसा गणो सुनायो द्विज कौं तैसा देख विवान विप्र कयो कवन सुकीर्ति आहे विष्णु दास यह विप्र है लोक सुनायो ताहे हरे राम भगवान जा पार्षद इहा कथा धर्म दत्त महाराज खे ॿुधाए रहिया आहिनि चवनि था ॾिठो भगवान असांजा केॾा दयालु केॾा कृपालु हाँ वॾा वॾा तपस्या कनि भगवान कॾहिं ईंदा आहिनि जन्म जन्म मुनि जतन कराही अंत राम कही आवत नाही ऐं प्रेम जे वश में भगवान कीअं ढुकनि था भक्तनि जे पोइ ओहो जेॾी महिल भगवान निकिता राजा चोल जे साम्हूं राजा चोल हैरान थियो निहारण लॻियो छाजी जयकारा छाजी अद्भुत आवाजूं ॾिसण लॻो तॾहिं भगवान बि साव करे सभिनि खे ॾेखारी उहा छवि उहो नज़ारो ॾेखारियो जेके आस पास राजा जे बीठा न जंहिंखे पतो हो सभु तमाशो ॾिसण आया ॾिसूं केरु तो दर्शन करे उहो साव करे राजा खे चवण लॻा साईं उहो ई अथव न उहो ई जंहिंसां शर्त न ई उतां उहो जेको ग़रीब ब्राह्मण वठी थो वञे विष्णु भगवान उन्हनि खे पाण सां गॾु उहो मुक्त थी वियो शर्त न हो जैसा चओ हरे राम वीचारो पहिरीं दुखी उनखे तीर था हणनि वञो तो उहो ई विष्णुदास ब्राह्मण साईं उहो भगवान विष्णु उनखे पाण सां गॾु वठी था वञनि निरख्यो द्विज कौं राज जब तब अति विस्मत भयो किए न यज्ञ कछ दान एह बेग किम सुरगे गयो दान किए जिस कारण हम यह यज्ञ रचाइयो वह द्विज तुच्छ भगत ते बेग बैकुंठ सिधाइयो हरे राम राजा चोल हैरान थिया अचरज में भरजी विया हिन गरीब कहिड़ा दान कया हिन वटि त कुझु बि न हो बिना दान करे भगवान खे पाए वरितई हिन त यज्ञ बि न कया हवन बि न कया न गायन जो दान की न सोन जो दान की अरे हिन कीअं भगवान खे पाए वरितो राजा खे अभिमान हो शायदि धन जे दान सां भगवान मिलंदा शायदि क्रिया सां भगवान मिलंदा मां राजा आहियां राजापणो हुयो अॼु भगवान ॾेखारे छॾियो टिनी लोकनि खे कि मां कंहिंजे वश में आहियां चओ हरे राम किए यज्ञ व्रत दान भगत के सम सब नाही की जय भगत गोविंद निरपत भाख्यो तब ताही हाणे पहिरीं ई जेको अहंकार कयूं विष्णुदास महाराज जे साम्हूं लही वियो राजापणे जो अभिमान लही वियो कर्मनि जो अभिमान लही वियो करण वारे कर्ता जो अभिमान लही वियो हाणे निर्मलता अची वई अखियुनि में आंसू अची विया पश्चाताप अची वियो अरे अॼु पतो पियो
जेतिरा बि कर्म आहिनि, वॾा वॾा कर्म आहिनि, चाहे उहे करोड़नि जा हुजनि, सॼे टिनी लोकनि जी संपत्ति सां कया वञनि, पर भक्तीअ जे समान भॻवान खे कुझु बि पसंदि न आहे। चओ हरे राम। कियो क्रोध मन भूपत यह हृद मन माहि विचारिया, अगन माहि जर मरिये या वृत मन मह धारिया। हाणे क्रोध आयो, पहिरें ॾींहुं बि क्रोध आयो हो, उहो भक्त जे मथों, विशनदास महाराज जे मथों। अॼु जेको क्रोध आयो आहे पंहिंजे मथों, पंहिंजे करणी जे मथों, पंहिंजे प्रकृति स्वभाव मन जे मथों, कि अरे मां उहो कमु न करे सघियुमि कि भगवान राजी थिए, मां त पंहिंजे अहंकार खे मजबूत कंदो वियुमि। ओहो धिकार आहे मूंखे, लानत आहे, मां अहिड़ो जीवन, अहिड़ी राजाई बि न खपे जेकी भगवान खे न वणे। हरे राम। ॾाढो कठोर निर्णय कई, जेको जीवन भगवान खे पसंदि न आहे उहो जीवन ख़तमु कंदुमि। सती माता जीअं कयो। अॼु इन ई हवन कुंड में, हवन कुंड छा हुयो, 100 ब्राह्मण हज़ारे वेही करे स्वाहा कंदा, एतिरो कुंड थोरी न हो। चओ हरे राम। अॼुकल्ह तो कल्पना नथी कई वञी सघिजे। वॾो हीअं आग जा सम्झो बिल्कुलु वॾी होलिका बि नंढी थी वञे, अहिड़ा अहिड़ा हवन कुंड वॾा वॾा हूंदा, हज़ारे हज़ारे ब्राह्मण ऋत्विज हूंदा। ऐं मुख्य उन्हनि जो जेको आचार्य हुयो उहो मुदगल ब्राह्मण हो। अॼु राजा चए थो अहिड़ो जीवन न रखंदुमि जेको मुंहिंजे जगन्नाथ खे पसंदि न आहे। अॼु इन ई आग में मां पंहिंजी आहुति ॾींदुमि। चओ हरे राम। हे चांवर, हे घास, हे तिनका, हे सभु ॾाढा चढ़ाए वरिता। अॼु मां पंहिंजो पाण खे ई भगवान खे अर्पण कंदुमि। चौप उठ्यो नृप तब जकऊं ऐसे कह दयो, पढ़ो अगन के माह अब मेरे मन या भयो। लेकर अगन आहुति कुंड पर आइयो, देहु शाल तब नृपत यही मन भाइयो। अगन माह कूद्यो नृपत मिट्यो सगल अभिमान, विष्णु विष्णु मुख भाखियो लायो हरिपद ध्यान। हरे कृष्ण। राजा चयो बस बस ब्राह्मणो बस, महाराज हाणे मुंहिंजो ई मंत्र पढ़ो, हाणे मुंहिंजे लाइ आवाहन कयो। हथ में जव तिर खणी करे अक्षत ऐं मन में ध्यानु लॻाई भगवान श्री नारायण जो, ऐं चवणु लॻो प्रभु मां अचां थो, हाणे तव्हां मूंखे स्वीकार कयो। एतिरो चई करे राजा क्षत्रिय खून त साहसी त हूंदा आहिनि, हिकदमि खणी उन महान अग्नि कुंड में यज्ञ जे टपो ॾेई छॾियईं। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरे। या विधि मुदगल नैन निहारी, सिखा उपाड़ कुंड महडारी। जेको मुख्य उन्हनि जो ब्राह्मण देवता हो, उनखे ऋत्विज चइबो आहे, जेको कराए पियो यज्ञ, उन जा नेण बि भरिजी आया। अफ़सोस मां जंहिंजी ठेकेदारी खई दर्शन कराईंदुमि, वीचारे खजाना लुटाए छॾिया। हाँ, निंड चैन आराम सभु छॾे छॾियो, उन राजा खे मां दर्शन न कराए सघियो। मुंहिंजे करे राजा अग्नि कुंड में स्वाहा थी वियो। उन जो बि अभिमान जेको ब्राह्मण पणे जो उहो बि निकिरी वियो। उन जी शान हूंदी चोटी, ये चोटी कटाइण अॼुकल्ह शान थी वई आहे न, पहिरियों प्राण ॾेई छॾींदा ऐं जणियूं ऐं चोटी न लाहींदा माण्हू। चओ हरे राम। त मुदगल ब्राह्मण पंहिंजी चोटी जेकी हूंदी उहो उन्हनि जो परिचय हूंदो, लंबी चौड़ी चोटी रखंदा, उहा तुरंत कटियईं, उहा अग्नीअ में स्वाहा करे छॾी। याने उन चोटी न विधी, उन अहंकार स्वाहा कयो। राजा पंहिंजो शरीर न विधो, उन बि पंहिंजो अभिमान जलाए छॾियो। चओ हरे राम। तिसी कुंड प्रगट्यो भगवान, निर्परक्षा कर धर दिजमान। आहा, हिकु बार प्रहलाद महाराज खे होलिका जलाइण जी कोशिश कई। भगवान गॾु वेही रहिया प्रहलाद सां, तलवार हणनि था त उहा तलवार आर पार थी वञे, प्रहलाद खे स्पर्श नथी करे, छो जो हिकु हिकु कदम में भगवान हुन सां गॾु बीह रहंदा। अॼु चवंदा आहिनि, शिव भगवान चवनि था पिया कि हरि व्यापक सर्वत्र समाना। हरि सर्वत्र, हर दिशा, कण कण में व्यापक आहिनि। माण्हू चवंदा आहिनि जाते काथे नज़र त कोन था अचनि, छो था नज़र अचनि, त चयूं प्रेम ते प्रगट होए महजाना। जेको प्रेम कंदो
उनखे भगवान प्रकट थी ॾेखारींदा। जिद करण सां, हठ करण सां, अभिमान करण सां छो ईंदा भगवान? कोई भगवान छा उन जी कोई अभिमानी जे वश में न, घमंडीअ जे वश में न, लोभीअ जे वश में न, नास्तिक जे वश में न, वो त भक्त जे वश में। अॼु जंहिं कुंड में राजा पंहिंजो पाण खे स्वाहा कयो, उन कुंड मां ई प्रकट थिया भगवान। पंहिंजे भक्त ते आंच न अचण ॾिनऊं, जीअं प्रहलाद जी रक्षा कयूं। हिकदमि भगवान राजा खे गोद में खणी वरितो। बोलो दीन बंधु भगवान की। तब नृपत हरि कंठ लगाया, निरख्यो चोल महासुख पाया। मुदगल कौं भी दर्शन दयो, वडावे प्रका आदर लयो। हरे राम। राजा चोल खे भगवान गले सां लगाए, भगवान जो स्पर्श पाए, नेणनि सां निहारे, अंतर शुद्धि थी वई, मन शुद्ध थी वियो, आनंद स्वरूप बणिजी वियो राजा। मुदगल ब्राह्मण खे भी भगवान दर्शन ॾिना। उन्हें तो पंहिंजो शरीर न विधो, केवल चोटी विधी। चओ हरे कृष्ण। मुदगल तब यह भाख सुनायो, सिखा जलाई तो हरि पायो। मुदगल ब्राह्मण चयो, हिकिड़े भक्ति करे भगवान खे पातो, हिकिड़े राजा पंहिंजो पाण खे स्वाहा कयो तॾहिं पातो। हे प्रभु, मूंखे चोटी अर्पण करण सां तव्हांजो दर्शन थियो। हेॾा साल 100 साल गॾु खणी घुमाया पियो, पतो हुजे हा त 100 साल पहिरियों ई चोटी कटे स्वाहा करे छॾिया। चोटी कटण सां तव्हां मिलिया। अब तक वह द्विज सिखा न राखे, मुदगल वंश सकल तह भाखे। हरे राम। भगवान चवनि था चोटी कटण सां न मिलियो आहे। अरे मुदगल, मां ॿाहिरी क्रियाउनि सां न मिलंदो आहियां। चोटी कटण सां मिला तो सॼो दुनिया चोटी कटे वेही रहे, हिनमहिल सभु कटे ई वेठा आहिनि। भगवान मिलिया छा? अरे इन सां तुंहिंजो अहंकार कटिजी वियो, ब्राह्मण पणे जो अहंकार, विधाननि जो, कर्म कांडनि जो। मां कराईंदुमि दर्शन, मां यज्ञ कराईंदुमि, मां हवन कराईंदुमि, मां मंत्र ॼाणा, मां वेदन खे पढ़ियो आहे। इहो अहंकार तुंहिंजो मिटी वियो, मन में दीनता अची वई। मां दीन बंधु आहियां, अभिमानु बंधु न आहियां। चओ हरे राम। तूं दीन थी वई त मां अची वियुमि। और राजा जे ट्रपे ॼण सां न, राजा जो भी अभिमान हली वियो, राजा पणे जो निर्मलता अची वई। पंहिंजो पाण ते उनखे हिकदमि अहिड़ा वीचार आया कि मां हेठि आहियां ॾाढो, जेको हेठि करंदो आहे उनखे त मथे खणबो आहे। चओ हरे राम। इन करे मां अभिमान जे त्याग सां मिलंदो आहियां, क्रियाउनि सां न मिलंदो आहियां। बहु विवान नभते तह आए, छायो गगन कुसुम वर खाए। जय जयकार शब्द तह होई, दुदम्ब शंख बजावह सोई। हाणे त नज़ारा छाइजी आहे, आकाश में विमान अची विया। राजा जे लाइ, मुदगल ब्राह्मण जे लाइ चतुर्भुज स्वरूप भगवान सभिनि खे ॾिनो। नगाड़ा वॼण लॻा, शंख वॼण लॻा, गुलनि जी बरसाति थियण लॻी। आकाश मां देवता भी पुष्प वर्षा करण लगा। चारों तरफ जय जयकार थी थे। बोलो विशनदास महाराज की, महाराज चोल की, मुदगल ब्राह्मण की, सर्व सात संगत की। हाँ। चढ़ विवान नृप वैकुंठ गयो, अपना रूप विष्णु तिस दयो। धर्म दत्त प्रतिगणो सुनायो, नृपद्विज दोनों मुकत सिधायो। सुनहु सील वह द्विज भयो, नृपत सुशील जान। हरे राम। राजा चोल खे भी भगवान पंहिंजो स्वरूप ॾिनो। ॾिसो, भगवान पहिरियों विशनदास महाराज खे दर्शन ॾिनो ऐं राजा चोल खे भी दर्शन ॾियण में देर न कई। और मुदगल ब्राह्मण उनखे भी भगवान दर्शन ॾिनो, जबकि उन कॉम्पिटिशन में भी न हुयो। वो तो इन में स्पर्धा में न हो, पर श्रद्धा अची वई, मन में करुणा अची वई, अभिमान हलियो तो भगवान उनखे भी गले लगायो। भगवान जा पार्षद चई रहिया आहिनि, प्यारा धर्मदत्त ब्राह्मण, वो विशनदास महाराज, वो राजा चोल, ॿियो कोई कोन्हे।
हे शील जेको आहे इहो ई विशनदास अथई ऐं हे सुशील जेको आहे इहो ई राजा चोल अथई। अॼु भॻवान जा असां पार्षद बणिजी आऊं ऐं भॻवान जे चरणनि में सदा भॻवान खे निहारींदा रहंदा आहियूं, परम आनंद में रहंदा आहियूं। धर्मदत्त को विष्णु गणो यह भाखियो, हम दोनों को विष्णु द्वार पर राखियो। निकट विष्णु के रहे जो सिमरै नाम तिह, सब घट एको जाने आत्म राम जिय। भगवान असांखे पंहिंजे द्वार ते जॻह ॾिनी, द्वारपाल बणायो, प्रभु जो नेण भरे दर्शन बि कंदा आहियूं, उनजो नाम बि सुमरन कंदा आहियूं ऐं भगवान असांखे ब्रह्म ज्ञान बि ॾिनो। हर हिक में प्रभुअ जी जोत बि असां निहारींदा आहियूं। हरि सत भामा को कही नारद मुनि प्रथयोग। भगवान हरि माता सत्यभामा के नारद जी पृथु राजा खे था चवनि। एक चित सुन मोह पिरिया आगे भयो संजोग। हिक चित सां श्रवण कयो त अॻिते कहिड़ो संजोग थियो। विष्णु गणो प्रत धर्म दत्त पूछन कियो, पूरब अपना गुहज मोह तुम कह दियो। कीनी हरि की भगत मुकत सुख पाइया, करी कृपा भगवान द्वार बैठाइया। किए कवन व्रत जय विजय रहे विष्णु के द्वार, आदि अंत इनकी सकल मुझको कहो विचार। हरे कृष्ण। ये कथाऊं ॿुधी करे जेके श्रवण पिया कनि, या त उन कथा कलहा राक्षसी जो उद्धार करण वारा धर्मदत्त ब्राह्मण महाराज जेके अगले जन्म में दशरथ महाराज थींदा, भगवान उनजे गोद में राम जी ठही करे ईंदा, उहे गदगद थिया, नेत्र सजल थिया ऐं चवण लॻा, वाह वाह भगवान जी करुणा कृपा, तव्हांजा अहोभाग संतो। हाणे मूंखे कृपा करे इहो बि ॿुधायो कि जय विजय जी कहिड़ी कथा आहे, उन्हनि कीअं वैकुंठ प्राप्त कयो। गणो कहो सुन वे प्रविचारी, तुमको कथा कहो अवसारी। एक तृण बिंदु महारिख भारी, संध्या सिमरन करे अचारी। अच्छा, इहा बि कथा तव्हां ॿुधो ध्यान सां कि हिकिड़ा महात्मा वॾा ऋषि, उनजो नालो हो तृण बिंदु। छा नालो हो? हा, संस्कृत नाला है न। हाणे वापसि समझदार माण्हू पंहिंजे ॿारनि जा रखनि था भाई नाला, हाणे वापसि वैदिक नाला अची रहिया आहिनि, सुठा सुठा पढ़ियल लिखियल, जंहिंखे हिंदी बि ॻाल्हाइण न अचे, हा वॾनि वॾनि शहरनि में उहे बि नाला अहिड़ा रखनि था पंहिंजे ॿारनि जा, वैदिक नाला। चओ हरे कृष्ण। ताके गिर कन्या एक भई, चतुर सियानी सुंदर नई। उन महात्मा तृण बिंदुअ वटि हिकिड़ी सुंदर कन्या, चतुर बुद्धिमती विदुषी सियाणी समझदार सुंदर आकर्षक ऐं नई यानी नवजात कन्या जेकी थी, उहे उनमें इहे सभु गुण हुया। एक चित भगत विष्णु की कीनी, कार्तक एकादशी व्रत लीनी। कन्या धीरे धीरे वॾी थी भगवान विष्णु जी भक्ति करण लगी। कार्तिक महीने जी जेकी तव्हां एकादशी कई उन्हें भी कई, कार्तिक भक्ति कई ऐं ॾींहं राति भगवान जो सुमरन कंदी ही। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। रिख कर दम तह दृष्टि चलाई, दुई सुत उपजे अति सुखदाई। समय गुजरियो जॾहिं त करदम ऋषि, इन्हनि जो वर्णन ईंदो आहे शास्त्रनि में। करदम ऋषि महाराज दृष्टि संयोग सां ॿ पुट पैदा कया उन स्त्रीअ मूं। दृष्टि संयोग यानी पहिरियों मनु महाराज खां पहिरियों जेके भी संतान पैदा थींदी हुई वो मानसिक संतान हूंदी। महाभारत में भी वर्णन ईंदो आहे, भगवान वेदव्यास महाराज जी जे द्वारा तव्हां कथा श्रवण कंदा आहियो कि उन में भी दृष्टिपात सां ई संतान थी वॾी वॾी। चओ हरे राम। हिकिड़ी माता नेत्र बंद कया त पोइ ॾिसो धृतराष्ट्र आया। साध संगत जी अहिड़ी अहिड़ी कलाऊं अहिड़ी विद्याऊं हूंदियूं।
कि केवल नज़र मिलाए करे नज़रनि जी शक्ति जे द्वारा गर्भ थिया ॿ सुंदर बालक थिया। नाम तिन्ह कारख कयो जय और विजय प्रगटाए। उन्हनि ॿिन्ही जो नालो थियो जय विजय। अत धर्मी दोनों भये हरि की भगत कमाए। संतन जी संतान ॿई धर्मात्मा बणिया ऐं भक्ति कमाइण लॻा। गोविंद ताको सदा सहाई जानिए। भक्तिअ जे वश में भगवान गोविंद सदा उन्हनि सां मददगार हूंदा। आप समान प्यारा तिह कर मानिए। भगवान पाण समान उन्हनि सां प्रेम कंदा। महाभगत को पराक्रम ताका पेखिए। महाभागवत थिया, उन्हनि जो पराक्रम अद्भुत हो। भगवंत प्यारा तिन सम को न देखिए। भगवान सां ॾाढो प्रेम कंदा। चओ जय श्री कृष्ण भगवान भी उन्हनि सां प्रेम कंदा। मरुत निरपत एक अवसर यज्ञ रचाइयो। जय और विजय दोनों को बेग बुलाइयो। हिकिड़ा राजा हा मरुद राजा, उन्हनि यज्ञ जी रचना कई। चूंकि जय विजय ॾाढा महान विद्वान ज्ञानी भक्त भी हुया, त राजा जय विजय खे पाण वटि यज्ञ करण जे लाइ होता रूप में ऋत्विज रूप में उन्हनि खे सॾु करायो। जय वेदों का वक्ता निश्चय जानिए। जय में कहिड़ो गुण हुयो? वेदन जो वक्ता हुयो। वेदन जो ज्ञान भक्ति उनखे पूरी हिकदमि वॾी इहा विद्या हूंदी हुई। वेदन जो पारगामी पारदर्शी विद्वान हुयो। विजय करावन हार सुयज्ञ बखानिए। विजय वरी यज्ञ कराइण में माहिर हो। कहिड़ा मंत्र पढ़बा आहिनि, कीअं उनखे अर्घ्य ॾिबो आहे, कहिड़ी तरह सां, कहिड़े समय, कहिड़े मुहूर्त, कहिड़ी दिशा में, कहिड़ी अवस्था में, कहिड़ी परिस्थितीअ में कीअं यज्ञ थियणु खपे, इहा उनखे पूरी जानकारी हुई। पूरन यज्ञ कराइयो कीन निरपत स्नान। मुक्ता अंबर स्वर्ण बो हर्ख दियो नृपदान। यज्ञ कराई, यज्ञ सफल थियो, पूर्ण यज्ञ थियो। यज्ञांत स्नान थींदो आहे। यज्ञ करण खां पोइ स्नान कयो वेंदो आहे। चओ हरे राम। जेके यज्ञ कंदा आहिनि, राजा महाराजा हुजनि, कोई बि हुजनि, यज्ञ खां पोइ स्नान करण सां उहो यज्ञ सफल थींदो आहे। राजा स्नान कयो, स्नान करे जय विजय खे खूब बढ़िया भेंट सामग्री दक्षिणा ॾिनी। यज्ञ कराए जय विजय दो आश्रम गए। लियो तहां जो दान सकल बांटत भये। यज्ञ कराए जय विजय पंहिंजे आश्रम में वापस आया। जेको दान दक्षिणा मिली बांटण लगा। तब है विजय जय को तह भाख सुनाइयो। सकल दिव्य भयो ताका जिह कछ पाइयो। बांटत उपजय कलह बहु युद्ध परस्पर होए। हरे राम। जी फैलायूं बढ़िया संपत्ति, धन, मुद्रा, सोन जी मोहरियूं जेके बि हुया उहे बाटण लॻा। तुरंत कलयुग जीअं अची वेंदो आहे। अॼुकल्ह असां थोरो सो ॿाहिरि भॻवान जे दरबार जे ॿाहिरि निकिरूं, हेॾे होॾे ध्यानु कयूं, कलयुग खे टाइम मिलंदो आहे। थोरी सी निंदा अची वञे, कलयुग अची वञे। थोरी सी नज़र ग़लति वञे, कलयुग अची वञे। वाणी ग़लति थिए, कलयुग अची वञे। थोरी सी अशुद्धता अची वञे, कलयुग अची वञे। हिंसा में, नशे में ऐं अपराधनि में कलयुग जो विशेष वास हूंदो आहे। साध संगत जी जीअं बाटण लॻा धन संपत्ति, लोभ अची वियो। चओ हरे मां, हरे कृष्ण, हरे राम। ऐं जीअं लोभ आयो त तकरार थियो, तकरार थियो, वाद विवाद थियो, झगड़ो भी थियो, लड़ाई भी थी वई। चओ हरे राम। सगा भावर, केॾा धर्मात्मा, केॾा वॾा विद्वान। चओ हरे राम। भगवान इहो ज्ञान था ॾियनि कि सॼी विद्वता धरजी वेंदी आहे। चतुराई जेकी हूंदी आहे न, चालाकी, पढ़ाई लिखाई धरजी वेंदी आहे जेॾी महिल असां भगवान खे भुलिजी वेंदा आहियूं। ऐं जेॾी महिल लालच रखंदा आहियूं, स्वार्थ रखंदा आहियूं, त माण्हू किरण में देरि न लॻंदी आहे। सीढ़ी चढ़ो न 15 माला त पतो पवंदो आहे हिकु हिकु ॾाकण। लेकिन हेठि किरण जे लाइ त 2 पेर हेठि करणा। किरण जे लाइ ॿियो छा करिणो पवंदो? भई पेर त हेठि करणा आहिनि न। बाक़ी जेकी
विधिया पाणी थी वेंदी हुआ। चओ हरे राम। लेकिन जेको किरंदो हुनजा हॾ गुॾ त भॼंदा ई न। ईअं आहे, धर्म पालन करण में, भक्ति करण में ताक़त लॻंदी आहे, कदम कदम हरणो पवंदो आहे, लेकिन किरण में देरि न लॻंदी आहे। इन करे संत चवंदा आहिनि सत्संगत कयो ज़रूरु कयो, पर उन खां बि वधीक सावधान रहो, कुसंग खां बचो, ग़लति संग खां बचो। छो जो किरण में देरि न लॻंदव। अजामिल खे किरण में देरि न लॻी, 2 मिंटे में किरी पियो। चओ हरे राम हरे कृष्ण। भला करो नह बाटिए, जिसहि लयो तिह होए। ऐसे वचन सुनाइयो, लोभ हृदय मह आने। जय कछु थोड़ा पाइयो, विजय लियो बहुदान। हरे कृष्ण। जय खे थोड़ो घटि मिलियो, विजय जे हिस्से में कुछ वधीक अची वियो, परस्पर विवाद थियो। चओ हरे राम। लोभ वचन जब विजय सुनायो, सुन कर जय मन क्रोध बढ़ायो। तब ही श्राप विजय को दीना, सो कछु होय जो विधना कीना। कहो विजय जय को तबै, ग्राह हो तुम जाए। कपट भ्रात के संग कियो, लोभ वस्यो मन आए। बहुर विजय को जय कहो, तुम गज हो वह भ्रात। दियो परस पर श्राप तिन, पीछे बहु पछतात। हरे कृष्ण। वाद वाद कंदे झगड़ो थियो, झगड़े में पोइ छा थींदो आहे? पुराणे ज़माने में त पोइ वरी वचन ही, बिल्कुलु वचननि जे द्वारा ही, शाप जे द्वारा ही माण्हुनि जो अनिष्ट थी वेंदो। हथियार खणण जी ज़रूरत ई न आहे। विजय खे सो वधीक आयो त जय शाप ॾिनो विजय खे, त छा मगर मच्छ वांगुरु तूं लीलींदो थो वञे, गिलींदो थो वञे, तंहिंखां वञ तूं मगर मच्छी बणिजी वञ। मगर मच्छ सिंधीअ में छा चइबो आहे? वागू। समझ रहे हो? क्रोकोडाइल। चओ हरे कृष्ण। अच्छा, मां मगरमच्छ थी वञा, तुंहिंजो पेट घटि आहे? तूं हेॾो वॾो आहे, खणंदो थो वञे, खणंदो थो वञे, त मुंहिंजा भाउ तूं बि हाथी बणंदे, तूं बि हाथी बणंदे। चओ हरे राम। दियो परस पर श्राप बहुर पछतावही। होनहार विध अक्षर मिटे न जावही। सतगुरु चवनि था इहा विधाता जी कलम हुई, होनहार हुई। जेॾी महिल शाप थियो त वरी पंहिंजे स्थितीअ में सम्यक रूप में वापसि आया, पश्चाताप करण लॻा। अरे धन त ॿिन्हिनि जो हली वेंदो। ऐं हिकु बार हिकिड़े यज्ञ जे करे असां एतिरे जे लाइ शाप ॾेई छॾियोसीं। इंसान जी अहिड़ी अद्भुत योनि छॾे असां पशुनि जी जूणीअ में वेंदासीं। ॿई रोअण लॻा, ॿई पछताइण लॻा। चओ हरे राम। पशु जोन मैं हमह भगत के हो वही। मन में बहु पछताए असू भर रो वही। हाणे समृद्धि त निकिरी वई, धन दौलत निकिरी वियो, हाणे था चवनि भजन कीअं कंदासीं? पशुअ जी जोणी पाए करे असां कीअं भगवान जो कीर्तन भजन सुमरन ध्यान कंदासीं? कर चिंता मूर्छा परे, प्रभ को हृदय ध्याए। ठाकुर भगतन कारने, ततशिन प्रगट्यो आए। रोण लॻा, हिक ॿिए खां क्षमा घुरण लॻा, पश्चाताप करण लॻा, ऐं भगवान खे पुकारण लॻा, दीन बंधुअ खे। हे हरि, हे गोविंद, कृपा कयो दातार। भगवान त करुणा निधान ओॾी महिल ई प्रकट थी विया। छो जो आख़िर भगवान जा भक्त हुआ, भगवान पाण समान उन्हनि सां प्रेम कंदा हुआ, हे भगवान खे प्रेम कंदा हुआ। इन करे भगवान तुरंत प्रकट थिया। हाणे तव्हांजे अंदरि मतां ई वीचार अचे, एॾा वॾा भक्त हुआ, भगवान सां प्रेम कंदा हुआ, भगवान जे समान ॿिए कंहिंखे न ॾिसंदा हुआ, छो लालच कयूं? छो पशु जूणीअ में विया? भगवान छा बचाए न पिया सघनि इन खे? चओ जय श्री कृष्ण। या भगवान जी ही लीला हुई? दरअसल अहिड़े भक्तनि खे भगवान वैकुंठ पिया घुराइण चाहिनि, त कंहिं न कंहिं लीला जे द्वारा ई भगवान
टिनी लोकनि खे ज्ञान बि ॾींदा आहिनि। जीअं ते कथा थी हले, रोम रोम प्रति राजे कोटि कोटि ब्रह्मांड, अहिड़ा करोड़े ब्रह्मांड भगवान जे रोम रोम में खेॾी रहे। चओ हरे राम। उन्हनि सभिनि खे ज्ञान ॾियण जे लाइ भगवान प्रैक्टिकली करे ॾेखारींदा आहिनि। ज्ञान कई बार शब्दनि जे द्वारा ॿुद्धीअ में न वेहंदो आहे, पर कथा त नंढा नंढा ॿार बि सम्झी वेंदा आहिनि। कथा जे द्वारा ॾिसो भगवान केॾे सरल तरीक़े सां असांखे सम्झाइनि था। लेकिन जेॾी महिल दुख आयो त भगवान वैकुंठ छॾे उते प्रकट थिया। बोलो वृंदावन बिहारी लाल। तत्काल भगवंत तह आयो, मूर्छा स्यों तिन आन उठायो। दोनों प्रभा का दर्शन कीनो, वडे भाग अपने लख लीनो। सुनहो प्रभु बेनंती मेरी, किस मुख अस्तुत करिए तेरी। अपने जन की रखिया करता, किए पाप सब ताके हरता। भगवान प्रकट थिया, भई गदगद थिया, दुख भुलिजी विया, घणे प्रेम सां स्तुति करण लॻा। प्रभु तव्हां पंहिंजे भक्तनि जी लज रखण वारा आहियो, तव्हां रक्षक आहियो, रखपाल आहियो, दातार। असां तव्हांजे शरण आहियूं, असांखो अपराध थी वियो आहे। प्रभु हे दीन बंधु कृपा कयो, असां ते दया कयो। भगत उदाहरण दुख हरन, सब विधि पालन हार। दीन श्राप हम परस पर, अब तुम करो उधार। हे प्रभु मुख मों वचन त निकिरी आहिनि, हिक ॿिए खे असां परस्पर शाप ॾेई छॾियो आहे। हाणे तव्हां इन जो कुझु समाधान कयो। भगवंत तिन को वचन उचारा, तुमरा वाक टरत नहीं टारा। अपना कहया मेट दिखाऊं, कैसे तुम्हारे वाक्य मिटाऊं। श्री भगवान अद्भुत ॻाल्हि था चवनि कि तव्हां मुंहिंजा भक्त आहियो। अगरि मां वचन कढां न त मां कटी छॾियां पंहिंजो। अगरि मां शाप ॾियां तव्हांखे त मां पंहिंजा वचन बि मोटाए वठां, पंहिंजो अपमान कराए छॾियां, तिरस्कार कराए छॾियां। पर मुंहिंजो बि नियम आहे कि भक्तनि जो वचन मां कॾहिं न कटींदो आहियां। अपना मान, चओ हरे राम। अपना मान टले टल जाए, अपना मान टले टल जाए। भक्त का मान न टलते देखा, भक्त का मान न टलते देखा। प्रभु को नियम बदलते देखा, प्रभु को नियम बदलते देखा। प्रबल प्रेम के पाले पढ़कर, प्रबल प्रेम के पाले पढ़कर। प्रभु को नियम बदलते देखा। प्रभु को नियम बदलते देखा। हरे राम हरे कृष्ण हे हरे। जागोता चो जय श्री कृष्ण। बाबा जागोता। सुठी निंड दवाउनि सां बि जेकी न अचे उहा कथा में अची वेंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। बाबा जन कथा पिया कनि त ॿुधाइनि पिया कि कार्तिक कथा में त अंबला नंढी हुई त 12 बजे देवी खणी आया आहिनि बाबा जन वटि, सुलक्षणी देवी। बाबा निंड ई नथी करे। अरे पोइ मूं वटि वठी आई आहिनि, छो छाजे करे? सुम्ही कोन थी पई। लोली वोली ॾेसी, लोलियूं बि ॾिनीमांसि, सुम्ही कोन थी छोरी। त पोइ चई तव्हां भॼन ॻायो, कुझु थोरो ॿुधायोसि। चई तोसां न सुम्ही आहे, पोइ मूंसां सुम्हंदी? तव्हांजी कथा में त वॾा वॾा बुजुर्ग बि सुम्ही पवंदा आहिनि। ईअं त 3 साल जी कोन्हे अञा। चओ जय श्री कृष्ण। वॾा वॾा सुम्ही पवंदा आहिनि तव्हांजी कथा कीर्तन में। चओ हरे राम। अरे भाई जागो जागो, है न, कम से कम सत्संग में त जागो। हिते न जागंदो त पोइ काथे जागंदो? हाँ, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। थोड़ो कीर्तन करायनि बाबा जन त थोड़ो तुरंत वरी तेज उत्साह उमंग वापस अची वञे। सेवादारी आवाज जो भाई प्रेम सां चओ जय श्री कृष्ण।
संगत जी भेटा स्वीकार कयो। जय श्री कृष्ण। पंज बार पंज खां वधीक न चवणो अथव। चओ भाई चओ। जय श्री कृष्ण। हाँ बी करे हाजिरी लगायो। हा न हली न वञो मतां वरी हली वञो काॾे बाज़ार वज़ार हली वञो घर निंड विंड करण हली वञो। हाँ थोड़ो नओ बनो थी बढ़िया तरो ताज़ो थी युवावस्था पाए करे वरी वेही रहो। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। 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 हे नंद नंद आनंद नंद यदुनंद 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 नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद 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 नंद गोपाला। हे नंद नंद आनंद नंद यदुनंद 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 नंद गोपाला। हरि बोल। नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। हे राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। श्यामा लाडली कृपा करो। श्यामा लाडली कृपा करो। श्यामा लाडली कृपा करो। श्यामा लाडली कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। हे राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। राधे किशोरी कृपा करो। बोल साईं राम साईं राम साईं साईं राम। साईं
राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई साई राम बोल साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई साई राम बोलो साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई साई राम बोल राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 नंदलाल राधे 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 रसराज राधे 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 ब्रजराज राधे 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 गोविंद राधे 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 राधे